أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، الصلاة والسلام على من كان نبيا وآدم بين الماء والطين صلوات سيدنا ونبينا وطبيب قلوبنا وشفيع ذنوبنا مولانا أبي القاسم محمد، والصلاة والسلام على سيد المطهر والإمام المظفر الشجاع الغضنفر أبي شبير والشبر قاسم طوبى وسقر الأنزع البطين الأشرف المكين مولانا ومولى الثقلين أبي الحسنين أمير المؤمنين علي بن أبي طالب، والصلاة والسلام على سيدة جليلة المخدومة المظلومة مظلومة المغمومة المحرومة عن ميراث أبيها الرسول، التي جاءت عند قبر أبيها وقالت صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام سرنا ليالي، وعلى الحسن المسموم والحسين الغريب المظلوم، الذي قال عند وقت وداعه من الخيام يا زينب ويا أم كلثوم ويا رقية ويا سكينة
वया जारियत उम्मी ज़हरा अलैकुन्न मिन्नी सलाम अल्लज़ी काना जिस्मुहु उर्यानन व काना अल-आबिदु मरीज़न व काना अल-बाक़िरु सग़ीरन व कानत ज़ैनबु मुक़य्यदतन मिनल करबला इला शाम अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन सल्लल्लाहु मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो सबको तमाशनी जो पाक ज़िक्र में शरीक थे कबूल फरमाए दुआ मासूमीन जो सबको खालिक़ना फर्श अज़ा के बानियान समेत आबाद रखे जिन्हें हाजतों में खनी आया है मज़लूमान जो सबको खालिक़ सभी जो पूरी फरमाए जिन सय्यदन गैर सय्यदन दुआओं मुझे ज़िम्मे अल्लाह चौदहन के सदक़े उन्होंने हाजतों को फरमाए इन्होंने सभी दुआओं जो कबूल दिला जिनके सलावत रखे की बुलंद आवाज़ सुनकर दुनिया को हज़रात सलावत नता पढ़न खुदा जाने तेरी परेशानी तन अड़ी सलावत पढ़ो जो अल्लाह उन्हें परेशानी ख़त्म करे नबी सुल्तान जी मशहूर मारूफ हदीस हमारे अॻियां अर्ज़ रखी त पाण फरमाइनि था हुसैन मूं माहे इमाम हुसैन माहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम उहा ज़ात जंहिं ज़ात जे तहारत के इसलिए अल्लाह इन हस्तीअ जहिड़ो कंहिंखे पाक बणायो ई कोन्हे जेॾीमहिल बच्चो धरती ते ईंदो आहे हिकु त मूंखां पहिरियां मुंहिंजा साईं तव्हांखे फ़ज़ाइल ऐं मसाइब सां महज़ूज़ करे विया आहिनि मां वरी हिकिड़ो ग़रीब फ़क़ीर मां मुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं तव्हांखे वणंदियूं बि कोन उनजे करे एतिरो तव्हांजो टाइम वठां मां इहो बि कोन थो थिए पियो जॾहिं बच्चो धरती ते ईंदो आहे त उन बच्चे खे ग़ुस्ल विलादत ॾिबो पोइ वरी आज़ान ऐं इक़ामत उन बच्चे खे ॾिनी वेंदी आहे हुसैन खे अल्लाह अहिड़ो पाक रखियो आहे
जो हज़रत सफ़िया जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन खे खणी थी हलनि तो मुझो आका फरमाए तो सफ़िया ये तुझे गुस्ल सां पाक न थींदो, ये आयो पोआ पाक पहिरियां जो रखियो। मूंखे तव्हां ॿुधायो जंहिंजे बचपन जी इहा पाकाई आहे त जवानी जी छा हुजणु घुरिजे, ऐं जंहिंजे जवानी जी पाकाई एॾी मथां हुजे तो उनजी ज़िंदगी जो आख़िरी हिस्सो केतिरो पाक हुजे। ऐं एॾो वॾो पाक आहे हुसैन मज़लूम जो हुसैन जे नाम ते जेॾी महिल कोई शहीद थो थिए त इमाम जी इजाज़त खां पोइ जेकॾहिं इमाम सां गॾु वञी कोई शहीद थिए तो उलमा लिखनि था हुसैन जी अज़मत के सलाम आहे जो उन शहीद खे बि गुस्ल ॾियण जी ज़रूरत आहे। हथार में वो खून भी लगल हुजे, कपड़ा भी भले उहे ही पातल हुजनि, दफन करोस। पूछा कैसी हो छो, चलो भला खून लगल हुजे तो कपड़ा तो खणी बदलायूं, चवनि था न इहे कपड़ा इन्हे जी ज़ीनत आहिनि। हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम पाक एतिरो आहे। वरी करबला जे नवाब जी हिकिड़ी अजीब ख़ुसूसियत जो हिन घराणे खां सवा अलाह उहा पंहिंजे नसीब में रखी कान्हे। तव्हां निहाल न जायो शायदि एॾां आदि हुजे, इजाज़त ॾियो त बामदारी टेबल वठाए त हुतां जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे मूंखे त मां त चयो न मां फ़क़ीर माण्हू आहियां, मां त न तव्हांखे दर को ॾेई सघां न कोई करे सघां। वरी ॿी ॻाल्हि त हिते अचणो बि मूंखे आहे मगर रहणो बि हिते आहे, सभु साझा आहिनि। मूंखे ॿी का मजलिस कान्हे जे न त ॿ चारि ॻाल्हियूं ॿुधो। ऐं ॿी ॻाल्हि सलवात जेकॾहिं मोहम्मद आले मोहम्मद जो हक़ आहे न त पोइ सभई पढ़ंदा कयो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी निराली ख़ुसूसियत अर्ज़ कयो त उहा अल्लाह खे कंहिं ख़ानदान खे नसीब ई न कयो। कहिड़ी ख़ुसूसियत आहे जो जेॾी महिल बच्चो हिन ज़मीन ते ईंदो आहे मां जो खीर पी वॾो थींदो आहे, हुसैन ज़ुबाने मोहम्मद चूसे वॾो थियो। ॻाल्हि सम्झो था मुंहिंजा जेको खीर पी आम खीर पी वॾो थिए उहो आम बच्चो, जेको ज़ुबाने मोहम्मद चूसे चूसे वॾो थिए उहो हुसैन आहे। हाणे इहा फ़ज़ीलत बि अलाह हिन घर खां सवा कंहिंखे बि न ॾिनी आहे। या अली खे ॾिसो त ज़ुबाने मोहम्मद जो चूसे पियो, या हुसैन खे ॾिसो अञा राज़ी हुजे त हिकिड़ी बख़ूबी अञा बि करी। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी अञा ख़ुसूसियात में हिकिड़ी ख़ुसूसियत आहे जो जेॾी महिल बच्चो धरती ते ईंदो आहे त उनजो नालो या ॾाॾा ॾाॾाणा रखंदा आहिनि या
नाना ना जैमल अमीरुल मोमिनीन जन अचन था तो फरमाइन था या रसूल अल्लाह इन बच्चे जो नाम छा रखूं राजी तो वेठा आयो ना इन बच्चे जो नाम छा रखूं तो फरमाइन था या अली तमा मुझो पे इंतजार कयो हां मां वरी उन करीम जो इंतजार मना न ना तमा रखो न ना मां रखा मुझो कम चाहे तहां जो कम चाहे तहां बि इंतजार कयो मां बि इंतजार तो कया दसींदो हू ऐलान मोहम्मद कर माने इहा खूबी भी हिन घराणे को सवाइ कंहिंखे बि कान्हे का जॾहिं बि चवंदो आहे हो त कॾहिं मोहम्मद हुसैन जे नाम जो ऐलान करे कॾहिं वरी अली जे विलायत जो ऐलान करे अमीरुल मोमिनीन हुसैन जी विलायत विलायत की माना तव्हांखे ईंदी आहे वली चइबो आहे विलायत चइबो आहे हुकूमत वली चइबो आहे ईअं आहे अच्छा हिननि जी विलायत भला केतिरी आहे मिसाल ॾींदो आहियां जेकॾहिं मौलाना साईं क़िबला काबा असां सभिनी जो बुज़ुर्ग साईं शामीर सरकार इन्हनि जे घर ते हिंदुस्तान जो झंडो लॻल हुजे तव्हां ॿुधायो हुकूमत घणो इनाम ॾींदा हुकूमत छा चवंदी ही असांजे मुल्क जो बाक़ी आहे मां मिसाल थो ॾियां खिलण लाइ न सम्झाइण लाइ छो त हीअ जॻह खिलाइण जी आहे ई कान मूंखे तव्हां ॿुधायो त जेकॾहिं कोई अमीर क़िबला मौलाना साबित अली साहिब या साईं मोहसिन उहे जेकॾहिं तव्हांजे अॻियां वेठा हुजनि मूंखे ॿुधायो वॾा अठा कॾहिं खिलंदा कोन खिलंदा ऐं जिते 14 वेठा हुजनि मां इन करे पियो चवां तो हुकूमत छा चवंदी ये असांजे मुल्क जा पाकिस्तान जा बाक़ी गद्दार पर जेकॾहिं इहो ई साॻियो अमल हिंदुस्तान में थिए कंहिं घरनि ते पाकिस्तान जा झंडा लॻल हुजे तवजो मूड़े हुजे त उतां जी हुकूमत में छा चवंदी हे मुल्क जा गद्दार बाबा इहो गद्दारी छाजे करे नंढड़ो कपिड़ो आहे नंढड़ो चवंदा न न जंहिंजी हुकूमत उन जो झंडो इहो थींदो या न जंहिंजी हुकूमत चवनि तंहिंजो झंडो अच्छा तव्हां जंहिं बि मुल्क में वञो हेॾा मुल्की झंडो लॻल आहे हेॾा वरी अब्बास जो अलम भरसां लॻल आहे सची ॿुधायो कंहिं हुकमरान एतिराज़ कयो छो इन जे करे जो हर हाकिम खे ख़बर आहे त डंडे जे ज़ोर ते बंदूक जे ज़ोर ते जिस्म ते त असां हुकूमत करे सघूं था रूहानी जेका हुकूमत आहे उन हुकूमत जा हाकिम इहे जिन जो अलम इन करे असांजे हुकूमत जूं हदूं महदूद आहिनि ऐं अब्बास ऐं हुसैन जे हुकूमत जी हद ई कान्हे जिते बि वञो त इहा गाज़ी जो अलम लहराइबो नज़र ईंदो
हज़रत इमाम हुसैन मां ॻाल्हि पे तव्हांजी ख़िदमत में ही हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम सलावत पढ़ो हाथ पे गई जो आवाज़ रखी है मुंहिंजा महबूब ऐ अल्लाह जा रसूल खुदा तो चवे मुंहिंजा महबूब हिन बच्चे जो मां अल्लाह नालो हुसैन खीर जो इंतजाम ग़िज़ा जो इंतजाम भी वो करे नाम भी वो रखे। अच्छा ॿी शइ उलमा था ॿुधाइनि त हे मोहम्मद अली फातिमा हसन हुसैन ये नाम हिन घराणे जे नाम खां पहिरियों कंहिं बनी बशर जो नाम इहो न सॼियो वियो आहे न रखियो वियो आहे जी छाजे करे ॾिसो न उन मसलन असां जा बि नाला रखियो आहिनि असां नाला हिननि जा बि आहिनि असां जॾहिं नाम रखंदा आहियूं त मुस्तक़बिल जी ख़बर कान हूंदी आहे हिते वॾो को नाम हुजे त चिड़े न मां मिसाल ॾियां मूंखे त ख़बर न आहे न मसलन कंहिंजो नाम रखियो त गुलाब पर गर्मीअ में जेकॾहिं कपिड़ा न मटे त तव्हां भरिसां न वेही सघो ठीकु नालो रखियो त बहादुर झेड़े जो नाम ॿुधे त ॻोठ छॾे भॼी वञी ॿिए पाड़े में रहे नालो रखियो ते आलिम ऐं अलिफ खे खिली सम्झे हाणे इहो असां तव्हांजा नाम अचो इल्तिजा कयूं करीम रब हिननि जा नाम पंहिंजे खज़ाने कुदरत में लिकाई छो रखिया अथनि कुदरत जो आवाज़ तो अचे तुंहिंजे नाम रखण ऐं मुंहिंजे नाम रखण में फ़र्क़ु आहे तूं नाम पंहिंजे मर्ज़ीअ सां रखंदो आहीं मां जहिड़ो जिस्म ॾिसंदो आहियां इस्म ओहिड़ो रखंदो आहियां जेतिरो अमीर आहे न हुसैन दुनिया ओतिरो क़रीब कयो ज़हरा जे लख़्ते जिगर खे हिते जेकी बि वेठा आहियो अल्हम्दुलिल्लाह सभु पढ़िया लिखिया आहियो असां हुसैन खे जेको ग़रीब चवंदा आहियूं उन्हनि जो इहो मक़सदु कोन्हे त शबीर वटि दौलत कान आहे न न ग़रीब माने मुसाफ़िर शबीर वांगुरु अॼु ताईं तारीख़ इंसानियत में कंहिं मुसाफ़िर जो ज़िक्र ई नथो अचे जीअं हुसैन बि मुसाफ़िर हुसैन जॾहिं हले थो अमन जूं फलियल परदादा साण करे उहा ज़ैनब साण करे तो शबीर हले जेका बाबे जे अॻियां अचे त बि हिजाबन में हुजे मां हिकु लफ़्ज़ चयो आहे तव्हांजी अञा तवजो कोन्हे का हिजाबन में हिजाब में न जेकॾहिं ॿाहिरि जे अॻियां अचे त ॿाहिरि क़ुरान समेत उथी बीहो ऐं इहा अली वॾी दी ज़ैनब एॾी परदादार साण करे हुसैन आयो तो किताबन में अंक कोने तादाद कोने मां जंहिं बुज़ुर्ग खां कॾहिं कॾहिं पुछंदो आहियां त उन खां साईं खां थो पुछां साईं हे उलमा लिखनि था त जेॾी महिल हुसैन वतन पियो छॾे कई उठ
हुसैन जे सिर्फ ख़याम जे सामान खणण लाया। मां साईं खां पुछां क़िबला तव्हां ॿुधायो इन्हे कई उठन के सवन जो तादाद चई सघिजे थो? जो हा, लफ़्ज़ कई एतिरो जामे लफ़्ज़ आहे तव्हां इनखे 100 त छा 1000 बि चई सघो था। यानी शबीर जे ख़याम जे सामान खणण जे लाइ समय तारीख़ जेको लिखियो आहे अंगो 70 उठ सिर्फ ख़याम जे कनातुनि जे लाइ। क़िबला मौलाना साहिब अली साहिब जन चवनि पिया मंज़ूर 400 घोड़े सवार त हुसैन जा रुगो साथी। सवन जी तादाद में अहिड़ा उठ आहिनि जिन ते सिर्फ पाणीअ जूं मशकूं रखियल आहिनि। मां इन करे थो ॿुधायां हुसैन ग़रीब कोन्हे। क़िबला साईं एतिरो पाणी हुयो न हुसैन खे जो हुर जे सॼे लश्कर पीतो। जी वरी रुगो लश्कर न हुसैन जे तो हैवाननि खे ॾिठो। हिकिड़ो अजीब जुमिलो आहे, सिर्फ हैवाननि खे पाणी कोन। हुसैन जेॾी महिल ॾिठो हैवान परेशान था लॻनि पिया, फरमाइनि था अब्बास भाउ जवाननि खे चयो त इन्हनि हैवाननि जे पेरनि ते बि पाणी ठाहे। एतिरा ख़याम एतिरा उठ सवन जी तादाद में सिर्फ मशगूल सब खां तकरीबन मथे उठ अहिड़ा आहिनि जिन ते इन काफ़िले जे खाधे जो सामान। केतिराई उठ आहिनि जिन ते पर्दादारनि जे लिबास जो सामान। हिकिड़ो जुमिलो थो के आज़ादारी के दाम जो मुझे पढ़ियल आहे। ख़तीब हज़रात पढ़ंदा आहिनि 40 उठ हुसैन जे काफ़िले में अहिड़ा हा जिन ते अकबर जे शादीअ जो सामान। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो वो जुमिलो शायद तारीख़ मां कंहिंखां बि न विसरंदो। जेॾी महिल हलनि था त फरमाइनि था अब्बास भाउ एतिरो कुझु खणजो जो मदीने खां करबला ताईं कोई जो सवाल ई अचे त असां वटों ख़ाली न वञे। 53 उठ उहे आहिनि जिन ते पर्दादारनि जे विहण जो इंतज़ाम आहे। सफ़र वॾो आहे, अॻियां ज़हरा जो धीअर ऐं नुहर आहिनि। इहो हज़ारनि जी तादाद में जिते उठ हलंदा हूंदा। मां तव्हां खां पुछां थो घणा मैल काफ़िलो हुजे? हाणे हिकिड़ो लफ़्ज़ आहे सलाम जो उमुल बनीन जे लख़्ते जिगर ते जेको घोड़ो डोड़ाए वञी अॻियां सवार खां त पुछे काई तकलीफ़ त न थी? वरी घोड़ो डुकाए वञी पोइ आख़िरी सवार खां वञी था पुछनि काई तकलीफ़ हुजे त उमुल बनीन जो पुटु हाज़िर आहे। सैयदनि जा मुखाणी यो मारे ॾिसो हिकिड़ो जुमिलो पाण ते दिलि थी चवे। हज़रत अब्बास घोड़ो खाए कॾहिं कॾहिं मारे ॾिसंदो त मां पढ़ंदुमि। ज़ैनब कुबरा जे महमल सां हीअं घोड़ो गॾे होरियां था फरमाइनि आका दादी जे थकिजी पई हुजो त उठ विहारियो। सिर्फ एतिरो बि न, वरी मैलनि जा मैल अॻिते हलियो वञे। अकबर हिन काफ़िले जो ख़्याल रखजांइ। अॻिते वञी कोई राही जो राह ॾेई लंघे थो हुनखे चए थो रस्तो बदिलाए, ख़बर न थी हया जी मलिका ॿाहिरि आहे। मौला ताने अल्लाह ताला
हेॾो वॾो काफ़िलो वठी हुसैन तव्हांजो ॿुधणु इंतिहाई अदादार हो हुसैन मज़लूम जे ग़म में रोअण जा आशिक़ तो शामत में न सम्झिजो साईं क़िबला जाफ़र सोस्ती अलैहि रहमान जो जुमिलो मां मिर्शा बि पढ़ियो साईं बि हुते हुया वो वरी तो दोहराइण चाहियां क़िबला साईं जाफ़र सोस्ती आलिमन में उहो आलिम आहे सईद खान लगारी वारो आलिमन में उहो आलिम आहे जेको हुसैन जे क़ब्र जे ॿाहिरां वेही ऐं पाक मौला सां हीअं कचहरी कंदो जीअं तव्हां सां ॻाल्हाईंदो ऐं आलिमन में इहो आलिम आहे जंहिं हुसैन जे क़ब्र ते हथ रखी शाम जे टाइम ते पुछो हुसैन सॼो मक़तल घुमी आयो आहियां मूंखे असगर जी ख़बर नथी मिले किथे दफ़न कयो आहे रुबाब जो सुहिणो बचड़ो क़ब्र हुसैन मां आवाज़ थो अचे ऐं जाफ़र किथे न ॻोल्ह अञा ताईं मुंहिंजे सीने ते सुठो आलिम दीन त चवे हुसैन जे ग़म में हिकु घोड़ो इंसान ॾाड़े उन हिक कतरे मां अल्लाह 70 फ़रिश्ता पैदा थो करे जेके ॾींहं राति इन अज़ादार जे लाइ इस्तिग़फ़ार था अल्लाह उन्हनि जी करवट जन्नत बख़्शे ज़िम्मेदार शख़्सो मुमकिन आहे किथे ॾिठो हुजे उहे पढ़ंदा हुआ जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॿाहिरि वेहनि था कुर्सी ते फरमाइनि था सज्जाद अब्बास अकबर जवान वठी वञी ज़ैनब खे त वठी अचो ॾिसो माॾे त मां पोइ लफ़्ज़ चवंदुमि जेॾी महिल हल्को जवाननि जो बढ़ाए तलवारूं म्याणा मां कढी ऐं जवान अचनि था न अली जी धीउ जेॾी महिल हले थी विच हल्के में त उन हलण जो अंदाज़ ॾिसिजो ही सज्जाद भरिसां मुंहिंजी मखदूमा उनजे हिन पासे खां हज़रत अली अकबर चौधारी जवानाने बनी हाशिम तलवारूं म्याण मां निकितला आवाज़ ॾींदा था अचनि अल हिजाब अल हिजाब अल हिजाब पर्दो कयो पर्दो कयो पर्दो कयो जो अली जी धीउ ॿाहिरि थी अचे चंद क़दम खयनि चंद क़दमनि खां बाद हज़रत सज्जाद ॾिसी चए थो अकबर चाचो अब्बास काॾे वियो अली अकबर मुंहं ते मातम करे चयो भाउ पोइ ॾिसो सज्जाद जो ॾिसे त अब्बास पंहिंजो अमामो लाहे ज़ैनब जे क़दम जा निशान पियो चवे मथे मुंहुं करे हर हर पियो चवे तूं करीम ज़ात मुंहिंजा अल्लाह तूं फ़ैसिलो इंसाफ़ कर जेका हवेली में नथी हले उहा बाज़ार में वेंदी मालक फफरा मौला ताने अज़ादारी मुझो मक़सूद मुझे मिलो घणो न पढ़ा सिर्फ एक या ॿ रिवायत ॿुधो तो आहे ज़हरा जो लाल जीअं ज़ैनब कुबरा ॿाहिर आई शबीर उथी बीठा हुसैन ज़ैनब ॾे वधियो जवान हटिया शबीर ज़ानो वधाए महमल जे वेझो अची फरमाइनि था अचो अम्मा जी जाई मुंहिंजो ज़ानो हाज़िर अचो हिते कदम रखी मथे सवार थियो ज़ैनब जी नालैन अकबर संभाली इन ॻोठ वारा जनाबे सज्जाद चादर जो लड़ खयो सज्जाद चादर संभाली अब्बास मखदूमा जे बादन में हथ विधा एक जवान बच्चो जे महमल जो पर्दो हटायो जेरी मल आका दादी ज़ैनब थे पई सवार सज्जाद फरमाए तो हस्बी अल्लाह हस्बी अल्लाह हस्बी
हस्बी अल्लाह हुसैन रोई रोई ते तो इन्ना लिल्लाह। मौला तुझो रोन कबूल चढ़ी वेठी अली दीदी रोई जती शबीर जिया मदीने में सवार कयो तो करबला में सवार थियण जी भारत आखिरी जुमलो बुधो दुआ तो ॾियां सैयदन जा मुकाणियो इहो मदीने मां ज़ैनब जो चढ़ण अचो तसव्वुर कयो यारहीं जो सुबह सड़ियल खैमन जी खाक ते बच्चा बिहारी वेठी आ ज़ैनब। मौला करे रुब काबुत जी मालक दा पपड़ा सड़ियल खयाम जी खाक ते बच्चा बिहारी वेठी आ ज़ैनब। अचानक अची उठ विहारण शुरू कयन बगैर कजावन जे हिक हिक बीबी अॻिते वधी थी ज़ैनब ही उठ छो आया आहिनि। अली दीदी फरमाए थी इन्हनि ते वेही बाज़ार में डस जो नमाज पढ़ंदे मारियो वियो। ज़हरा दीदी अॻे त सवार कंदो हो अब्बास अॼु केरु सवार कंदो रोई जॾहिं हाणे ग़ाज़ी माया हिक हिक बीबी के सवार करायईं अदादारा जॾहिं महिल अकेली बची ज़ैनब हुसैन जे पासे रे मुंह करे चेती शबीर उठ मां मदीने वारी ज़ैनब ओ हुसैन ॿुधाए बग़ैर कजावन जे उठते कीअं वेहबो उन्हें उठ पुठी ज़मीन सां लाहे पंहिंजी ॿोली में चयो चढ़ी आ ज़हरा दीदी नाने के चइजा नाना हैवाननि बि क़दुरु कयो हो। खुदावंदा इन मजलिस के दरबार में कबूल फरमा। जिन मुझे मजलिस कराई है उन्हनि जूं हाजतूं पूरियूं फरमा। जेके शरीक थिया आहिनि उन्हनि जूं हाजतूं पूरियूं फरमा। मौला जिन 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 जूं तमन्नाऊं आहिनि नाम बि ॼाणे थो दिलनि जा राज़ बि ॼाणे करीम रफ़त ते चोॾहं जो वास्तो आहे। हर अज़ादार मोमिन ऐं हर अज़ादार मोमिना जी जेका हाजत आहे पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला ॾे। जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे औलाद नरीना ॾे। जिन खे औलाद ॾिनो थी उन्हनि खे बख़्शे ॾे। जिन खे बख़्शे ॾिनो थी उन्हनि जी औलाद ते नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। मौला मरऊं त हुसैन हुसैन कंदे उथूं त अली अली कंदे। करीम रब तुझे दरबार में एक ख़ुसूसी दुआ सैयदा ज़हरा जे ज़ख्मी पहलू जो वास्तो ज़ैनब कुबरा जे लुटियल रिदा जो वास्तो मौला असां सभिनी खे अज़ादारान हुसैन में शामिल फरमा। मुंहिंजा अल्लाह हज़रत इमाम ज़माना जे ज़ुहूर में ताजील फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद